ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। सिंध में नए साल जी हथियारनि जी नुमाइश में फायरिंग ते पाबंदी यकीनी बनाइण जो फ़ैसिलो। DG रेंजर्स ऐं IG सिंध जी सदारत में अमन अमान बाबति इजलास। कानून जी भञकड़ी कंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो फ़ैसिलो। ॾुआरनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन तेज़ करण ऐं चेकिंग वधीक सख़्त करण जी हिदायत। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। सिंध में नए साल ते हथियारनि जी नुमाइश ऐं फायरिंग ते पाबंदी यकीनी बनाइण जो फ़ैसिलो। DG रेंजर्स ऐं IG सिंध जी सदारत में अमन अमान बाबति इजलास। कानून जी भञकड़ी कंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो फ़ैसिलो। ॾुआरनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन तेज़ करण ऐं चेकिंग वधीक सख़्त करण जी हिदायत। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।